हाजी भला ॿुधायो इहो तव्हांखे बंदूक जो लेसन कीअं मिलियो? असां घर में जेस बि हुयो हुन रागी मालूदी नड़ बहितरा गुजरात डोरनारा घुराया। अच्छा। पोइ हुते असां वियासीं। पोइ रागी गुल राजड़ हुयो, दोदो फ़क़ीर हुयो, हुन सां ॿारी हुई, मूं सां ॿारी हुई। न तव्हांखे हितां कीअं घुरायो? तव्हांखे केरु वठणु आयो? हितां हली बस जोड़े थो। हा तव्हां हिते किथे वेठा हुआ तॾहिं? तॾहिं वेठा हुआसीं हिते दमन वारे ते। हा हा पोइ तव्हां उन टाइम ते कहिड़ो कमु कयो पिए जेको तव्हांखे वठणु आया? असां तॾहिं इहे पंहिंजो बनी ॿार जेको त हुआसीं। हा हा साईं। पोइ पोइ त वठणु आयो, वियासीं हुते राग कयोसीं। शामिर मोची हुयो, हुन मर्द पढ़िया, मूं राग कयो मथां दोदे फ़क़ीर कयो, गुल दोदे फ़क़ीर मथां नड़ पैथारा गुजरात सूं डोरनारा। हा वञी महफ़िल पूरी थी। जॾहिं पूरी थी तेॾी महिल मूं ॾे आङुर करे मूंखे चई छोकिरा तोखे छा खपे? हा मूंखे अलासी सभु कुझु ॾिनो, मूंखे बंदूक लथड़ ॾेई छॾ। हा अॾे पई कंहिंखे बंदूक लथड़ वठे छोकिरे खे नथा। वरी अली पई खे कमु थी वियो, निकिरी वियो ॿाहिरि। मथां ॿिए टे ॾींहं आऊं वियुसि अली पई खे ॻोठ हलूं था पाण। आऊं कम सां पीसे निकिरी वियुसि। वरी वियासीं सां गॾु देस बि वियो, हुन मंड जुमड़ा हुओ शिकार ते। हितां गाॾीअ में चढ़ियासीं बसि हीअ पाऊं हलण वारा हुयासीं, रसियासीं उते त अड़े डरा थो हिनखे लथड़ कोन रसायो। चइसि मूंखे पीसे जो कमु थी वियो, की सुबुह सुबुह हल लथड़ खणे छोकिरे घर रसाए हिते। पोइ लथड़ वठी मूंखे ॻोठ खे रसायो, अली भई जोड़े थो। तंहिंखां पोइ मूं बंदूक वरिती पंहिंजी आया। पोइ कहिड़नि माना रागियुनि सां तव्हांजे माना जो राग जो मुक़ाबिलो थियो के? मुक़ाबिलो सभु कंहिंसां रागी सां मुंहिंजो हुयो। गुल राजन सां मुक़ाबिलो हुयो। उन बि हिकिड़ो दफ़ो राग ते कयो। पोकोर ते दोदो फ़क़ीर हुयो, दादू फ़क़ीर हुयो। इहे वॾा वॾा रागी हुया। सभिनी सां पोइ सभिनी खां राग मुंहिंजो पसंदि जमायत को हुयो। मुंहिंजो राग हलाईंदा घणो हुया। हा तव्हांजा राग जा साथी केरु केरु रहिया? मुंहिंजा साथी हुया उस्मान फ़क़ीर हुयो। हा उहो तव्हांजो काको हुयो? काको हुयो। ॿियो सौटु मुंहिंजो लतीफ़ नालो हुयो। हा ॿियो हाजी आरिफ़ राग तव्हां सां गॾु कंदो हुयो? हाजी असां सां गॾु कोन की। हा पर रागी त सुठो हुयो न? रागी सुठो हुयो। ईअं असांजी ॿारी हुई पंहिंजी रागियुनि जी। हा हा ओबायो फ़क़ीर दर्स कीअं रागी? ओबायो चवंदो त कारीगर हो, असांजे अॻ में रागी हो। हा उन सां आरिफ़ फ़क़ीर, हा उस्मान फ़क़ीर, हा ॿियो पंहिंजो महीन, उहो रागी भलो हुयो। हा उन नालो मूंखे जॾहिं विसरी वियो आहे। उन जी ॿारी इहा, इन्हनि जी पंहिंजी वॾनि जी इहा ॿारी हुई। इहे राग कंदा हुआ पहिरियां असुलु अवाली। असां बि उहो अवाली राग खयो होसीं। पोइ अवाली राग में जेके जमायत में जेके रागी हुया उनखे मूंखे वोट वधीक ॾिनो। हा तव्हांजा जेके साथी हुआ रागी ॿिया ॿारी मजे? ॿारी मुंहिंजो हाजी लतीफ़ हुयो। हा लाखो नालो गजू हुयो। हा सिद्दीक नालो आरिफ़र हुयो। हा इहे हुया। हिकिड़ो कोरी बि हुयो न? हा कोरी हिकिड़ो हुयो न? कोरी छोकिरी जो नालो मूंखे विसरी वियो आहे। हा उहो कोरी हिकिड़ो हुयो मूंसां। दातू कोरी। ऐं हाशिम ऐं कासिम? इहे तंहिंखां पोइ थिया। हा पहिरीं हुआ शुरू में उहे हुआ अवाली उहे रागी हुया। हा हा साईं। हाई साहब तव्हां कंहिंखे माना कहिड़नि रागियुनि खे को सिखिया ॾिनी आहे? हा साईं। सिखिया कहिड़नि खे ॾिनी जेके शागिर्द ठाहिया? इहे शागिर्द जेका हुया न मुंहिंजा, हा इहे भले में भला हुया। हा तंहिंखां पोइ हाजी कासिम फ़क़ीर हुयो। हा हाशिम फ़क़ीर हुयो। हा ॿियो अहिड़ो रागी सां कोन असांखे गॾियो। हा हा ॿिया हू असां अवाली रागी जेके हुयासीं असां सां गॾु कंदा हुआ। हा हा नई टई में कंहिंखे सेखारियो राग वरे? नई में कंहिं सिखियो हाणे